बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो, अॼु असां मिलियल आवाज़ जंहिंखे कटपटी चइबो आहे उहा पढ़ंदासीं ऐं उन्हनि जा लफ़्ज़ ठाहींदासीं ऐं उन्हनि लफ़्ज़नि खे जुमलनि में कमु आणींदासीं। ए आ ओ आओ ऊ ए ऐ ई बे ब बा बो बौ बू बे बै बी बै बे ब बा बो बौ बू बे बै बी भै भे भ भा भो भौ भू भी भे भै भी तै ते त ता तो तौ तू ते तै ते। ये हुआ कटपटीअ जा मिलियल आवाज़ जेके सॾिबा आहिनि कटपटी। माना हिन में अलफ़ खां वठी ये ताईं हूंदा आहिनि। इहे मिलियल आवाज़ माना ख़बर पवंदी त हीअ अलफ़ आहे, हिन जा 10 आवाज़ कहिड़ा आहिनि। हे बे आहे, हिन जा 10 आवाज़ कीअं निकिरंदा आहिनि। त ते जा आवाज़ 10 कीअं निकिरंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां वेंदे ये ताईं हिकु हिकु अखर जा 10 आवाज़ कढंदासीं, 10 जा लफ़्ज़ ठाहींदासीं ऐं 10 खे जुमलनि में कमु आणींदासीं। लफ़्ज़नि खे उहो निकितो ऐ। इन सां लफ़्ज़ ठाहींदासीं ऐ खे। अख में 2 आवाज़ आया, हिकिड़ो आयो ऐ ही आवाज़ ऐं उन खां बाद में ॿियो हिन सां मिलायोसीं खे। लफ़्ज़ ठहियो ऐ खे अख। अख जेका ॿियो आवाज़ आहे ए ए। हाणे इन ए खे इस्तेमालु कंदे हिकु लफ़्ज़ तयारु कबो ए से लाम। हिन में असां कुझु वधीक आवाज़ पाण में मिलाया आहिनि जीअं तव्हांखे वधीक ख़बर पवे त वधीक घटि आवाज़ ऐं वधीक आवाज़ मिलाइण सां बि लफ़्ज़ ठहंदा आहिनि। जीअं ए ज़ेर जो आवाज़ आहे, से ज़ेर जो आवाज़ आहे, ला मद जो आवाज़ आहे, म पेश जो आवाज़ आहे। 4 आवाज़ मिलाए हिकु लफ़्ज़ तयारु कयो वियो आहे जंहिं लफ़्ज़ जो नालो आहे इस्लाम। इस्लाम। ए से ला म लफ़्ज़ ठहियो इस्लाम। आ ही आवाज़ आहे मंदन जो, ही आवाज़ आहे मंदन जो। इन खे इस्तेमालु कंदे असां लफ़्ज़ ठाहियो आहे आ ना।
ॿ आवाज़ मिलायासीं, ॿई मंदनि जा आवाज़ मिलायासीं त ठहियो आ ना। ॿई आवाज़ पाण में मिलाए ठाहियोसीं आना। ई आवाज़ आहे ई, लफ़्ज़ ठाहींदासीं ई ज़ा टे आवाज़ पाण में मिलिया। पहिरियों आवाज़ आहे ईअ, अलफ़ ये ज़ेरे ईअ जो, ॿियो आहे मंदनि वारीअ जो, टियों आहे पेशनि वारीअ जो। टे आवाज़ पाण में मिलिया, लफ़्ज़ ठहंदो ई ज़ा ईज़ा बुर्श। हे आहे मंद जो आवाज़, अखर आहे बे ऐं आवाज़ आहे बा। आवाज़ आहे बा। आवाज़ ॿ पाण में मिलाईंदासीं त लफ़्ज़ ठहंदो बा ल। बे अलिफ बा, लाम पेश ल, लफ़्ज़ ठहियो बा। आवाज़ आहे बू। बू माना वाव वारो आहे पर मथां पेश अथसि, इन जो आवाज़ निकिरंदो बू। हाणे इहो बू जेको आहे उन सां हिकु आवाज़ मिलायो आहे ज़बर जो। त पाण में पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे इहो ज़हन में रखणु खपे त हीउ अखर कहिड़ो आहे, इन जे मथां छा आहे, उहो आवाज़ कढणो आहे। पहिरियों आहे हीउ आवाज़ बो ट, हीउ थियो बू ट। हीअ आवाज़ आहे बी। हाणे लफ़्ज़ ठाहींदासीं बे ये ज़ेरे बी, नून ज़बर न, बी न। हाणे तव्हांखे कुझु जुमला ठाहे ॾेखारींदासीं। जीअं मिसाल जी ॻाल्हि त तव्हांखे हीअ लफ़्ज़ उन में इस्तेमालु करणा आहिनि। जुमले में इस्तेमालु करण जे लाइ ॾांद जी अख गोल हूंदी आहे। ॾांद जी अख गोल हूंदी आहे। अख जेको आहे इस्तेमालु लफ़्ज़ थी वियो उन में। असांजो मज़हब इस्लाम आहे। ही इस्लाम लफ़्ज़ इस्तेमालु थी वियो। बीन, बीन जेको आहे इस्तेमालु करण जे लाइ जुमिलो आहे त बीन हिकु साज़ आहे। बीन हिकु साज़ आहे। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा ऐं यूट्यूब ते सिंधी 92 सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।